वंगार हिक रस्म जेका मोहब्बत ऐं भाईचारे जो सबबु हुई। वंगार हिक ख़ूबसूरत रिवायत हुई जेका सिंध जे अंदर राइज हुई ऐं हम आहंगीअ ऐं भाईचारे जो आला मिसाल हुई। सिंध में वंगार या वांगार ऐं आबत, पंजाब में वंगार ऐं पख्तून इलाइक़नि में बलांदरा ऐं अशर बि सर्जन था। वंगार जी लोगवी माना आहे मुफ़्त में इज्तमाही तौर हमराही करणु। जॾहिं जदीद ज़रई औज़ार न हुआ त पोख जो कमु हथनि सां कयो वेंदो हो। ॾांदनि ज़रिए हर काहियो वेंदो हो ऐं ज़मीन खे हमवार करण लाइ पिणु ॾांदनि जी मदद वरिती वेंदी हुई। फ़सलुनि जे रोंबे या मुख़्तलिफ़ फ़सलनि जहिड़ो कि कमद जी कटाई, सारिन या कणक जो लाबारो, कपह जो चूंडिजणु या वाहन जी खोटाई थी रही हुजे त माण्हुनि जी वधीक ज़रूरत हूंदी हुई। तंहिं करे सभु हारी गॾिजी कमु कंदा हुआ। उन मौक़े ते ॻोठ जे हर घर मां हिकु या ॿ माण्हू शिरकत कंदा हुआ। अहिड़ीअ तरह माण्हुनि जो वॾो तादाद गॾु थी उहो कमु सरअंजाम ॾींदो हो। उन खां सवाइ जॾहिं कचे घरनि जी छितिन खे मिटीअ जे गारे सां मरमत कयो वेंदो हो या जॾहिं नई छित चाढ़ी वेंदी हुई तॾहिं बि वंगार कई वेंदी हुई। इहे सभु कम हर को ख़ुशीअ ऐं जोश सां कंदो हो। अहिड़ियुनि मौक़नि ते कॾहिं कॾहिं दुहिल ऐं शरनाए वॼाए कमु कंदड़नि खे जोश ॾियारियो वेंदो हो ऐं कम दौरान रक़्स बि कयो वेंदो हो ऐं दुहिल जी वजत ते ॾाटरो हलायो वेंदो हो। नौजवान ऐं कुझु बुज़ुर्ग पिणु कमु करण वक़्तु हिक ॿिए सां भोग चर्चा कंदा हुआ ऐं सॼो कमु ख़ुशीअ सां कयो वेंदो हो। वंगार जी रिवायत हिक ॿिए जी मदद करणु ऐं हिक ॿिए जे कमु अचण जो हिकु बहितरीन मिसाल आहे त कीअं ॻोठाणा सभई मज़हबी ऐं लिसानी इख़्तिलाफ़नि खे विसारे हिक ॿिए जी मदद कनि था। इन मौक़े ते पुरहत माण्हुनि लाइ मानीअ जो बि बंदोबस्तु कयो वेंदो हो। जंहिं माण्हूअ जी ज़मीन ते वंगार थी रही हूंदी हुई त पोइ खाधे पीते जो बंदोबस्तु करण बि संदसि ज़िम्मेवारी हूंदी हुई, जेको कम दौरान या कमु मुकमिल करण खां पोइ गॾिजी खाधो वेंदो हो। अॼु अफ़रा तफ़रीअ वारे दौर में जॾहिं शहरनि में पाड़ेसरियुनि खां बेख़बर आहिनि, वंगार उहा रिवायत आहे जेका समाज खे गॾिजी कमु करणु, इख़्तिलाफ़ विसारे हिक ॿिए जी मदद करण जो दर्स ॾिए थी। इहो रवाज अञा बि कंहिं कंहिं हंधि मौजूदु आहे पर घटि, छाकाणि त जदीद ज़रई औज़ारनि ऐं वक़्त जी तरक़ी उन्हनि सभिनी कमनि खे आसान बणाए छॾियो आहे। उहो दौर हो जॾहिं दिलनि में ख़ुलूस, लहजे में इख़लास ऐं रिश्तनि में प्यार हूंदो हो, जॾहिं त वॾनि खे शफ़क़त ऐं ॿारनि खे अदब जी ख़ूबसूरत आदत हुई। जदीद ग्लोबलाइज़ेशन जी अहमियत ऐं फ़ाइदनि खां इनकार नथो करे सघिजे, पर असां पंहिंजाइप खां परे थी रहिया आहियूं।